नासिन वाक़िया आगाकंदासीं नस्ला टावर वारो केस SPCA 22 ऑफिसरनि जा नाला एंटी करप्शन खे फराहम करे छॾिया आहिनि। ज़रीन मूजिब अॻूणे DG मंसूर कादिर काका नस्ला टावर जे नक्शे में मंसूरीअ जो किरदारु अदा कयो। गुलशन इकबाल लियाकताबाद ऐं ॿिनि इलाइक़नि में SPCA जे मिली भगत सां नक्शा पास सरेआम भञकड़ी कई वई। आगाही पिया कि नस्ला टावर वारो केस SPCA 22 ऑफिसरनि जा नाला एंटी करप्शन खे फराहम करे छॾिया आहिनि। ज़रीन मूजिब अॻूणे DG मंसूर कादिर काका नस्ला टावर जे नक्शे में मंसूरीअ जो किरदारु अदा कयो। गुलशन इकबाल लियाकताबाद ऐं ॿिनि इलाइक़नि में SPCA जे मिली भगत सां नक्शा पास सरेआम भञकड़ी कई वई। गुलशन इकबाल लियाकताबाद ऐं ॿिनि इलाइक़नि में SPCA जे मिली भगत सां नक्शा पास सरेआम भञकड़ी कई पई वञे। अवां खे आगाही पिया नस्ला टावर वारो केस SPCA 22 ऑफिसरनि जा नाला एंटी करप्शन खे फराहम करे छॾिया आहिनि। ज़रीन मूजिब अॻूणे DG मंसूर कादिर काका नस्ला टावर जे नक्शे में मंसूरीअ जो किरदारु अदा कयो। गुलशन इकबाल लियाकताबाद ऐं ॿिनि इलाइक़नि में SPCA जी मिली भगत सां नक्शा पास सरेआम भञकड़ी कई पई वञे। तफ़सील हम कंदासीं कराची में धरती टीवी के रिपोर्टर इसाक सरकी का। जी इसाक आगे कजो। जी बिल्कुल ॾिसो एंटी करप्शन पारां जेको SBCA जे 22 ऑफिसरनि जा जेके नाला आहिनि उहे फराहम कया आहिनि, जंहिंमें नस्ला टावर जो जेको मंसूबो आहे ऐं नक्शो जेको आहे कंहिं ऑफिसर पास कराइण में मदद फराहम कई आहे, जंहिंमें नस्ला टावर जो अॻूणो DG मंसूर कादिर काका पारां जेको आहे नक्शे जी जेकी मंजूरी हुई उनमें किरदारु अदा कयो आहे। इहो इंतिशाफ थियो आहे जॾहिं त डायरेक्टर एडमिन जेको आहे SBCA एंटी करप्शन खे ख़त लिखी छॾियो आहे, जंहिंमें ख़त जे ज़रिए जेकी हाणे ताईं जेकी ॼाण आहे उहा तलब करे वरिती आहे, जंहिंमें हिम्मत जेको आहे ॿुधाए वञे त जमशेद टाउन जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जो रोज़ो जेको घेरो आहे उहो तंग थी चुको आहे। उन सां गॾु जेको PID कॉलोनी, जेल रोड, जमशेद रोड, गुलशन इकबाल लियाकताबाद समेत जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उते जेके सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो अमलो आहे उनजी मिली भगत सां नक्शे ते जेके नक्शा आहिनि उहे बि पास पिया कया वञनि ऐं जेको सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो कानून आहे उनजी ख़िलाफ़ वर्जी बि खुलेआम कई थी वञे। त जेकी लिस्ट आहे 22 ऑफिसरनि जी उहा जेको आहे एंटी करप्शन जे हवाले कई वई आहे ऐं जेके 22 ऑफिसरनि एंटी करप्शन ज़रिए में चवण है तो उन्हनि जे ख़िलाफ़ जेको घेरो आहे उहो तंग थी चुको आहे ऐं कुझु ॾींहंनि में ॿुधाए थो वञे त जेके गिरफ़्तारियूं आहिनि एंटी करप्शन पारां उहे बि अमल में आंदियूं वेंदियूं। जी